अस्सलाम वालेकुम। या अली मदद हक़ मौजूद। जी लतीफ़ साईं जी ॿोली। मुंहिंजा सिंध जा सुञाण साथियो, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? तबियत ठीकु आहे? दोस्तो, मुंहिंजे लाइव अचण जो मक़सदु इहो आहे त सभ खां पहिरियां त मां तव्हां सभिनी सिंध वासियुनि खे, सुञाण साथियुनि खे, शाइरनि खे, अदीबनि खे, अल फ़कर जेको फ़क़ीर आहे, सूफ़ी रंग जा आहिनि, सभिनी खे दिलि जे गहराइनि सां एडवांस ईद मुबारक चवंदुमि, छो त 2-3 ॾींहं ईद में रहिजी विया आहिनि। दोस्तो, मुंहिंजे लाइव अचण जो मक़सदु इहो आहे त अॼु मां जीअं वेठो हुउसि फेसबुक हलायां पियो त मोहतरम जनाब किंग ऑफ पाकिस्तान शमन अली मीराली साहब जो प्रोमो मुंहिंजे नज़रुनि अॻियां गुज़रियो ऐं शमन अली जा तक़रीबन थोरो झलकियूं ई सही पर तक़रीबन शाइरी उन प्रोमो में मां ॿुधी वियो आहियां। सच पुछो ॾाढो दिली ॾुख थियो। शमन अली मीराली साहब सां असां ज़िंदगी जो तवील अरसो गॾु गुज़ारियो आहे ऐं शमन अली साहब खे बि हिन ॻाल्हि जो अहसासु आहे त शमन अली जा असां न विसरंदड़ ऐं न विछड़ंदड़ साथी आहियूं। उन में मां हुजां, कासिर नवाज़ शाह हुजे, सागर शाह हुजे, ज़ुल्फ़कार मंगी हुजे, वहीद अकड़ो हुजे, बशीर बुकेजो साहब हुजे, गुलाम कादिर घायल हुजे, सैयद सिराज शाह हुजे, ज़ुल्फ़कार मंगी हुजे, मतिलबु जेके बि असां साथी हुन जा रहिया आहियूं, असां रुगो मुफ़ाद परस्त साथी न रहिया आहियूं, असां हुन जा जानसार साथी रहिया आहियूं। ऐं मतिलबु जानसार मां मुराद कख बि न सहंदड़। उहो दौरु हो थधो साह भरे चवणो थो पए, उहो दौरु हुयो जो शमन अली मीराली साहब जी सिलेक्शन थींदी हुई। तक़रीबन असां सभु शाइर वेहंदा हुआसीं। उहो शमन अली हिकु हिकु खां व्यूज़ वठंदो हुयो त हीअ शाइरी कीअं आहे, हीअ कीअं आहे, हीअ कीअं आहे। ऐं उनखे जेका शाइरी पसंदि न ईंदी, भली उहो सांवल मीराली जो ई कलाम हुजे, उहो हीअं रखंदो हो, चवंदो हुओ तूं सांवल मीराली बराबरि आहीं पर शाइरीअ में दम न आहे। सो उन दौर खे वरजायूं था, उन दौर खे यादि कयूं था, उन दौर ॾे पोइते हलिया था वञूं। छा ज़मानो हुयो, छा माहौल हुयो। ऐं हूअं बि शाइरी आहे तख़युल, ख़यालातुनि जी दुनिया आहे। शाइर माहौल जी बि अक्कासी कंदो आहे, शाइर वक़्त जी तर्जमानी कंदो आहे, शाइर अवाम जे दिलि जी ॻाल्हि कंदो आहे। उहो ई शाइर कामयाबु थींदो आहे जेकी अवाम जी ॻाल्हि कंदो आहे, अवाम जे दिलनि जी ॻाल्हि कंदो आहे ऐं अवाम जी तर्जमानी कंदो आहे। सो उहो ई शाइर नामवर थींदो आहे ऐं जेकी वरी फ़नकार अहिड़ी शाइरी ॻाईंदो आहे उहो वरी पब्लिक में पॉपुलर थी वेंदो आहे। सो तमामु ॾाढो ॾुखु थियो ऐं मां त ॾिसां थो नाला कंहिंजा न खणंदुमि, नवां नवां फ़नकार। शमन अली, मां फ़ख़्र सां चवां थो त शमन अली सॼी पंहिंजी ज़िंदगी हिन फ़न खे ॾिनी आहे, हिन मौसीक़ी खे सॼी ज़िंदगी ॾिनी आहे। शमन अली साहिबु हू सुर विखेरनि, शमन अली सिर्फ़ु आ करे, हू सम्झी न सघंदा त उन में परदा कहिड़ा लॻा आहिनि, कोमल परदा कहिड़ा लॻा आहिनि, तीवर परदा कहिड़ा लॻा आहिनि। सो मां हिन मौसीक़ीअ में घणो नथो ॻाल्हाइणु चाहियां या गहराई में वञणु नथो चाहियां। सो जेकी कला आया, नवां आया, हाणे आया, सभई माशाअल्लाह थी विया। हालांकि उहे फ़नकार न आहिनि, उहे फ़नकार न आहिनि, उनखे मौसीक़ी जी ॼाण मां वाज़े सां चवां थो उन्हनि खे न आहे। उहे मिस्टर कंप्यूटर जा पैदावार आहिनि। पर बसि हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, मञिबी, अवाम जी ॻाल्हि कनि था, अवाम जे दिलनि जी ॻाल्हि कनि था, नई नई तख़युल, नई शाइरी ॾियनि था, जंहिंखे अवाम सम्झे थो ऐं सम्झी करे अवाम उनखे दाद ॾिए थो ऐं हुननि खे पसंदि करे थो। उहे फ़नकार अॻिते अची वञनि था ऐं नवां फ़नकार आहिनि। बिल्कुलु उन्हनि जो एॾो तजुर्बो बि न आहे, उन्हनि जी एतिरी उन में पज़ीराई बि न आहे, एतिरो उन्हनि खे वक़्तु बि न गुज़रियो आहे ऐं अची विया ऐं उहे बिल्कुलु हलनि था, यूट्यूब ते हलनि था, माण्हू उन्हनि खे ॿुधनि था ऐं उन्हनि खे दाद ॾियनि था, उन्हनि खे महफ़िलुनि में घुराइनि था
हालांकि वरी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त या वरी माण्हू चइजे त शमन अली हाणे अलाह हुनखे वॾी ॼमार अता करे, मुंहिंजो त जाने जिगर आहे, मुंहिंजी रत आहे, मुंहिंजो अज़ीज़ आहे, मां त हुनखे फ़ख़ुर मीराली क़ौम चवंदो आहियां बग़ैर कंहिं ख़ुशामद जे। ऐं हिकिड़ो माण्हू वण जे छांव जे हेठां वेहंदो आहे, हुनखे बि यादि कंदो आहे असां त ज़िंदगी गुज़ारी आहे मीराली साहिब सां गॾु ई चवां, नौकरियुनि में हुआसीं, थोरे ज़िंदगी सॼी गुज़ारी आहे। त पोइ बि शमन अली जा असां मुखालिफ़ न आहियूं, न वरी मुखालिफ़ रहंदासीं, सच जी ॻाल्हि ज़रूरु कंदासीं। मां मीराली साहिब सां मुखातिब थींदे चवंदुसि त मीराली साहिब तव्हां ईअं बि न आहे त को तव्हांजो आवाज़ु अलाह न करे को विखिरी वियो आहे, बिगड़ी वियो आहे, न, तव्हांजो आवाज़ु जवां खां बि जवां आहे, मंज़िलुनि तरफ़ गामज़न आहे। तव्हांजो आवाज़ु अॼु बि ॿुधूं था त कोयल जूं लातूं थियूं हलनि, सिसरा जूं उभरनि थियूं जिस्म मां, वार कांडारजी वञनि था, बग़ैर कंहिं हॿक जे मां चवां थो त तव्हांजी आवाज़ में एॾो ई असरु आहे। अफ़सोस 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 तव्हांखे सिलेक्शन करण वारो कोई अञा न मिलियो आहे। यादि रखो, इहे जेके चंद शाइर तव्हांजी ख़ुशामद कनि था, इहो रुॻो तव्हां सां न अथव, इहे ॿियनि सां बि अथव, इहे ॿियनि सां बि आहिनि, पर बसि तव्हांजे हाल ते हलनि था ऐं तव्हां सां गॾु वेही, तव्हां सां खाई, तव्हां सां सचा न आहिनि। मां सची ॻाल्हि कंदो आहियां ऐं कंदो बि रहंदो आहियां ऐं कंदो बि रहंदुसि। हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त उहो मूंखे काफ़ी कमेंट कंदा आहिनि। मुंहिंजो आहे पंहिंजो सांवल मीराली ऑफिशियल यूट्यूब चैनल बि आहे ऐं उनखां पोइ सांवल मीराली पोइट मुंहिंजो पेज बि आहे। मूंखे हर दोस्त मुंहिंजो परस्तार, हर मुंहिंजा मिठड़ा माण्हू जन बि मुंहिंजी शाइरी ॿुधी आहे, मोहतरम शमन अली मीराली जी आवाज़ में, मोहतरम ग़ुलाम शबीर समूह जे आवाज़ में, मोहतरम मंज़ूर सखीराणी जी आवाज़ में, या मोहतरम अलाह जन्नत नसीब करे मंज़ूर सखीराणी जी आवाज़ में, सलीम रज़ा कुंभर जी आवाज़ में, बरकत गोपांग जी आवाज़ में, अख़्तियार दायो जी आवाज़ में, मतिलबु कहिड़नि फ़नकारनि जा नाला खणा, हुमेरा चन्ना जी आवाज़ में, अरशद महमूद जी आवाज़ में, जन बि शाइरी ॿुधी आहे मुंहिंजी, त उहे मूंखे लाइक कंदा आहिनि, अॼु बि कमेंट्स ॾींदा आहिनि त साईं मीराली साहिब में तव्हांजी शाइरी छो न आहे। मां चवंदो आहियां अदा हाणे इहो इंटरनेट जो क्लोज़िंग आहे, मीराली साहिब जो को क़सूरु न आहे। कंपनियूं बंदि थी वियूं, कंपनियूं लखें रुपया कमाईंदा, मीराली साहिब खे लखें रुपया मिलंदा, असां शाइरनि खे लखें रुपया मिलंदा, वहीद भाउ जॾहिं सिलेक्शन कंदो उनखे लखें रुपया मिलंदा, हाणे उहो कंपनी बंदि थी वियूं। हिकिड़ो फ़नकार हिकिड़े कलाम एल्बम ते 4-5 लख रुपया ख़र्च करे ऐं उहो जेकॾहिं हिकिड़ो ई माण्हू कलाम अपलोड करे जंहिंखे जाते वणे ॿुधंदो वठे, माना वैल्यूशन ख़तमु थी वई, कमाई त आहे ई कोन। पोइ इन जे करे मां हुनखे चवंदो बाबा मुंहिंजी मीराली साहिब सां शिकायत आहे ई न। मीराली साहिब मतां मुंहिंजे इन लाइव अचण जो मक़सदु इहो सम्झे त मां सांवल मीराली जी शाइरी न ॻाई आहे, वहीद जी न ॻाई आहे, या कंहिं ॿिए जी न ॻाई आहे, या इहो खणी मीराली सांवल तॾहिं आयो आहे लाइव, न मुंहिंजा साईं। असां लिखूं पिया था, या जेका चिणग बरी आहे न मुर्शिद हुज़ूरनि असांखे सूफ़ी सरदार जेके आहे लव लाइ छॾी आहे, असां लिखूं था, असां रोज़ु लिखंदा आहियूं, मां रोज़ु लिखंदो आहियां। राति जो हुजे कंहिं बुज़ुर्ग चयो आहे उहो दम हराम जंहिं दम यादि न तूं हुजे, मां रोज़ु लिखंदो आहियां। ख़ुदा गवाह कॾहिं फेसबुक ते रखंदो आहियां, कॾहिं न बि रखंदो आहियां, मां दफ़्तर भरे छॾिया आहिनि, मां लिखंदो आहियां जेको मुंहिंजो हाल आहे मां लिखंदो आहियां। मुंहिंजो इश्क़ु सलामत आहे, ता क़यामत सलामत बि रहंदो जेसि ताईं ज़िंदगी आहे। मूंखे इहा तमन्ना न आहे, ॾुख थो थिए, ज़रूरु ॾुख थो थिए त शमन अली मीराली हिकिड़ो वॾो नाम आहे, इन में को बि शक न आहे, को बि वधाउ न आहे, का बि ख़ुशामद न आहे। शमन अली मीराली मां सम्झां थो अहिड़ा फ़नकार चंद सुरीला आहिनि जेकी आङुरनि ते ॻण जेतिरा आहिनि, जंहिंमें मां नालो खणंदुसि मोहतरम हनीफ़ लाशारी आहे, या असांजो ॿियो बि लाशारी साहिबु आहे, मुमताज़ लाशारी आहे, या शमन अली मीराली आहे, अरशद महमूद आहे, मैडम हुमेरा चन्ना आहे, आबदा परवीन आहे, चंद व्याखणी ॿिया बि हूंदा कुझु, त इहे आङुरनि ते ॻण जेतिरा गुलूकार आहिनि जेके हक़ीक़ी गुलूकार आहिनि, हक़ीक़ी फ़नकार आहिनि। हाणे अॼु उन जी जाइ ते जो हिकिड़ा आम माण्हू कंप्यूटर जी पैदावार अचनि ऐं जेके जंहिंजो को तजुर्बो ई न आहे, जंहिंजा अहिड़ियूं 1-2 छोकिरियूं आहियूं जिनखे का ख़बर ई न आहे रागदानी जी, राग रागणी जी ख़बर न आहे, बसि माइक खणी शुरू थी था वञनि, बसि पोइ उन्हनि आइडियल शयूं ॾियनि था जंहिंजे करे माण्हू उन्हनि खे ॿुधनि था। मां सम्झां थो मां तव्हांजो तमामु घणो टाइम वठी वियो आहियां, जंहिं बि दोस्त जी, जंहिं गुलूकार जी, जंहिं फ़नकार जी, जंहिं शाइर जी
या जंहिं मुंहिंजे ॿुधंदड़ परस्तार जी का दिलि आज़ारी थी हुजे मां उन्हनि खां माज़रत ख़्वाह आहियां। मुंहिंजी दिलि बर्दाश्त न कयो। मां चयो त यार किथ मेहर अली किथ तेरी सना, किथ मेहर अली किथ तेरी सना, मुश्ताक थियां मैं वालड़ियां। हाणे किथे शमन अली ऐं किथे हीअ सिलेक्शन। हाणे छोचरोपन आहे म्यूज़िक में, रुॻो इहे अलाए छा इहे सनड़ा इहे वाजट था वॼनि, सम्झ में ई नथो अचे त हीअ छा वॼायो अथनि। या मां ग़लति हुजां, मतां मुंहिंजो तजुर्बो न हुजे, ॿिया ॿुधंदड़ वरी ॿुधंदा, पंहिंजा व्यूज़ ॾींदा, कमेंट्स ॾींदा, ज़रूरु उन्हनि खे ख़बर पवंदी, ॿुधाईंदा। या वरी इहो हो इहे छोचरापन बाबा को जहिड़ो अहिड़ो फ़नकार हुजे, कलाम हुजे जेको माहौलियाती हवाले सां, जंहिंमें ख़ुशी जा अक्स हुजनि या कुझु अहिड़ो उन में हो झुमर जा हुजनि, उहो हिकु अधु गाने में की न हे छोचरोपन शमन अली जे ॾांहुं जो आहे, जो छोचरोपन या जेका म्यूज़िक ॾियारी अथव इहा शमन अली जे म्यूज़िक ॾांहुं जी आहे। को रिधम हुजे, को उन में भराव हुजे, को ॿुधण सां को साज़ हुजनि, के गम जा आलाप हुजनि, गिटार हुजनि, के सितार हुजनि, के सारंगियूं हुजनि, के वायलिन हुजनि, के इहे साज़ वॼनि की न इहे छा आहे, छा आहे, सम्झ में नथो अचे। मां त ॾाढो ॾुखायल थियो आहे, पर शमन अली मुंहिंजो मोहसिन आहे, मुंहिंजो मोहतरम आहे, मुंहिंजो साईं आहे। वरी बि मां सॼी सिंध, सऊदी, दुबई, जेके मुंहिंजा मीराली कम्यूनिटी जा या जेके बि मुंहिंजा मोहतरम रहनि था, सभिनी खे गुज़ारिश कंदुसि, शमन अली कहिड़ो बि ॻायो आहे पर हुननि खां बहितर ॻायो आहे। सो मां गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजा साईं SM यूट्यूब चैनल आहे, SM प्रोडक्शन, ऐं मोहतरम मुंहिंजो भाटियो, मुंहिंजे रियाज़ भाटे जो जेको आहे चैनल आहे, मीराली साहब जो ई चैनल आहे, इनखे लाइक बि कयो, शेयर बि कयो, सब्सक्राइब कयो, ऐं उनखे जेको आहे तव्हां पज़ीराई बि ॾियो। ऐं मीराली साहब खे बाक़ाइदा हिकिड़ो चिमकाइणो आहे। ऐं मीराली साहब भली कीअं बि ॻाए, पर मीराली पोइ बि मीराली आहे, पोइ बि साह खे यकीनन सुरूर ईंदो ऐं यकीनन सुकून ईंदो। ऐं मां सम्झां थो हिन कैसेट में ज़ुल्फ़कार बुरड़े साहब जो बि कलाम आहे, सुठा शाइर आहिनि, केर बि आहिनि, उन्हनि सभिनी पंहिंजी महिनत आहे हर शाइर जी, कीअं लिखी अथऊं उहो त हाणे ॿुधंदड़नि ताईं मुनसर थिए थो त कंहिंजी शाइरी, कंहिंजो रूह रागनि खां, को बेतनि खां बेज़ार, कंहिंखे कंहिंजी शाइरी वणे, कंहिंखे कंहिंजी शाइरी वणे, को कंहिंखे वणे, को कंहिंखे वणे, हुनजो त मां ज़िम्मेवारी नथो खणी सघां, न वरी उन्हनि खे कुझु चई थो सघां, हर कंहिंजी मर्ज़ी आहे। बाक़ी इहा मां गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजा साईं SM प्रोडक्शन खे जेको यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब बि कयो, ऐं जेको आहे पंहिंजो लाइक बि कयो, शेयर बि कयो। ऐं वरी कंहिं मोड़ ते मिलबो, तेसी ताईं ख़ुदा हाफ़िज़। वरी कंहिं मोड़ ते मिलबो, तेसी ताईं ख़ुदा हाफ़िज़। मोकिलाणी कजे कहिड़ी, चङो साईं ख़ुदा हाफ़िज़। मुंहिंजी दिलि चए नथी तोखां, थियां जीअरे जुदा जानी, इजाज़त वक़्तु नथो ॾे अञा ताईं ख़ुदा हाफ़िज़। पहिरीं परदे हिजाबनि में, ख़्यालनि में या ख्वाबनि में, पहिरीं परदे हिजाबनि में, ख़्यालनि में या ख्वाबनि में, मुलाक़ातियूं पयूं थींदियूं जे ॿोलाहीं ख़ुदा हाफ़िज़। वञिणो आहे त वेंदो, मुड़ंदो कोन मीराली, वञिणो आहे त वेंदो, मुड़ंदो कोन मीराली, तॾहिं त सोचे ई सांवल उथी चाहीं ख़ुदा हाफ़िज़। वरी कंहिं मोड़ ते मिलबो, तेसी ताईं ख़ुदा हाफ़िज़। मोकिलाणी कजे कहिड़ी, चङो साईं ख़ुदा हाफ़िज़।